अरे हिकु त असांजे इलाइक़े में पाणी जो घोरान थियो। अधु ज़मीनूं आबाद थियूं, अधु ज़मीनूं आबादी न थियूं। काथे फसल थी आहे, काथे फसल न थी आहे। ॿियो त फसल खे अघु बि न आहे, 1300 रुपये मन हले थी। ॿियो दुकानदारी जा इहे हाल आहिनि। जॾहिं खां वठी दुकान खोलियो आहे, हिकिड़े जोड़े खां मथे नथो कमाया। ॿियो वरी अलाए हयाती ॾे ग्राहकनि खे 130 रुपये किलो वारो गिहु 330 रुपये में वठनि था। उते राइत नथा कराइनि। बाक़ी मुंहिंजी सिलाई जी टाइम जेको आहे 50-50 रुपयो 100 रुपये राइत कराई हलिया था वञनि। टे वरी महिमाननि जो डुप महिमान अचनि था, रोज़ 300 रुपये जी चांहि था पीती वञनि। जॾहिं खां वठी दुकान खोलियो आहे, घर ॾे सिर्फ़ु ईद ते 100 रुपये जी शयूं वठी ॾिनियूं आहिनि। बाक़ी 5 महीनो थियो आहे, 5 रुपये जा पकोड़ा बि न वठी ॾिना आहिनि। वरी चऊं था बेरोज़गारी को भलो आहे, रोज़गार कयूं भलो। ये वरी अलाए केरु थो अची। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। चाल थी वास्ता न खैर वाला है। कुशल बा बियो खैर आ दोई कुछ वो बा बिल पियायो थी छाजो बिल वा बिजली जो आ। ओह नो। अब तू छा चए त भित ते लिखी छड़ा, चए तो टेप रिकॉर्डिंग करे छड़ा। मां पाजी मुसीबत तो के 1000 चक्कर तो बुधाई आ। बिजली जो बिल पीतल ना है दादा। छो तो पिया रे आखिर चक्कर छाए। अरे मां जो बिल ना है न, अगो मालिक जेको वेठो हुयो वो इन मीटर के कर्जाई करे वियो आ। पाण वयो वराए कारे। अरे मां एडो बिल काडो भरिया यार। बाबा बिल भरणो थी तोखे ही भरणो आ। ए दुकान आ, इनी में ही भरणो आ। भला दुकान बंद जो हुयो हां त मां बंद करे वञा तो दुकान। हां बंद दुकान को बिल वरदे न वरदो मालिक वरदो मां। मालिक को हाणे भी मालिक वटन मालिक करे थो हलाए तू थोड़ी बिजली मालिक हलाए तो जा। बिजली वा जड़ी को दुकान खोलियो आ, मां डायरेक्ट हलाया तो इनी भाव को मता बिल वधे माजी बीची में पे बिल यार। पर डायरेक्ट भी हलाए तो गैर कानूनी सॼो पाकिस्तान आया तो साहब। मां जेको छा हलायो बाबा ॿी ॻाल्हि न आहे। असांखे मथो आहे दब। हां बिजली जो बिल ज़रूर पिया। आधा गाल बुध वडो बिल आहे दुकान जो। एतरे में संग मिली वेंदो, एतरे में संग मिली वेंदो। मां क्लियर नथो बाबा संग हिक मिले या में मिले पर बिजली जो बिल ज़रूर पिया। न तो मां पुलिस वठी ईंदो मां। पुलिस ने माके पतराई छो न बस दा दुकान बंद तो क्या भली बंद कर। असांजो छा वञे बेरोज़गार पाण थींदे। तू इनी गाल में राजी थी वे तो मां बेरोजगार थिया न। अरे राहत क्यों राहत को जाते काटे गुंडा लगन नो वापदार तुझो यारड़ो सबन के हथ जा कनेक्शन ॾिनी वेठो आ। 500 रुपये महीने ते वठे तो सबन को उहे छो न तो कटे। एडे 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 कन भला खर्ची त करा न। अरे जेको अचे खर्ची रोडन ते वञी भी खर्ची, बाजार वञी भी खर्ची। अरे बाजो बालड़ो गरीब रोई रोई हले वा मां के 5 रुपया लेना खर्ची तो के काडो न्या सा। ओह नो यार मां चवां जो न तो मां कुंडी कटे वेंदो मां। भले तार कटींदो मां गाल सीधी भली कर साहब ना बोल बेरोजगार भलो भली कर। तू जो हाथ थतो भली कर बिजली बात ठीक आ। मां के जाए मां भी बिजली कटे वेंदो मैं तार बिल न तो पिया रे। ये खर्च दी करा बस में और क्या साईं मां गोटे का परेशान आ। बुकर मनाए ना तारी वांदो वेठो आ को ग्राहक अचे बुकर मटी जोड़ो ठाया यार। ए हां माना पानी तार कटाई दे भली कर साहब दुकान बंद कर। ठीक हां डुप जादू कादो हां डुप बुराई गरीब जी कट कानून गरीब जी कट।